गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल पारां जाफर एक्सप्रेस ते हमले जी मज़म्मत। सलामती काउंसिल जे मेंबरनि समूरनि मुल्कनि ते ज़ोर ॾिनो तालमी कानून ऐं सलामती काउंसिल जी क़रारदादनि ते पाकिस्तान हुकूमत सां भरपूर सहकार कनि। दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस माण्हुनि, माली मददगारनि ऐं सरपरस्तनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। के बि मक़सद ते थियल दहशतगर्दी जो को बि अमल न क़बूलण जोॻो एॾो वाक़े। अमेरिकी सदर तनक़ीद कंदड़ अमेरिकी चैनल्स ऐं अख़बारनि खे बदउनवान करार ॾेई छॾियो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मीडिया इदारा मुंहिंजे बारे में 97% ख़राब लिखनि था। मीडिया जजनि ते असरअंदाज थी कानून तब्दील करण जी कोशिश करे रही आहे। मीडिया खे इहो किरदार गैर कानूनी आहे, इन खे रोकणो पवंदो। मिठी जी धर्माणी कॉलोनी में नौजवान मुबीना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। पुलिस सुनील मेघवार जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त लारियो पासी नौजवान महिमान थी सौट वटि तरसियल हो। जाइ ते छोकिरा ई रहंदा हुआ। कराची जे टीपू सुल्तान पारे इलाइक़े में अॻूणे मुड़ुस तां ज़ाल क़तल जवाबदार आदिल छुरियुनि जा वार करे इरन खे क़तल करे छॾियो। पुलिस मौसम जवाबदार औरत खे ॻाल्हियुनि जे बहाने होटल जे कमरे में घुरायो, जिते छुरियुनि जा वार करे क़तल कयो आहे। ऐं पीर जो ॻोठ वेझो रुड़ी विके नींगर पोत अंग वधी ॿधी वियो। ॻोठ गुलाम मोहम्मद जागीराणी में उड़ी सबब 2 साल जो जानी खान पुट बरकत जागीराणी पहुती वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त रुड़ी जो मर्ज़ तेज़ीअ सां वधी रहियो आहे।